बोज़दार वॾा जे भरिसां ॻोठ आहे भगो दड़ो ऐं भगो दड़ो जेको आहे हिते उठनि जो मेलो थी रहियो आहे ऐं अॼु हुनखे ॿियो ॾींहुं आहे। हिन उठनि जे मेले में दादूअ खां वठी थर खां वठी नारे खां वठी घोटकीअ ऐं नौशहर फिरोज़ ज़िलो या मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेकी बि सिंध जा चूंड बहितरीन उठ आहिनि ख़ूबसूरत हिन मेले में उठनि जी ड्रोड़ूं थींदियूं आहिनि। उठनि जो जेको पहिरें पंधु उनजी ढलाई ऐं हुननि जो जेके करतब ॾेखारिया वेंदा आहिनि ऐं उठ जेको रेगिस्तानी जहाज़ सॼो वेंदो आहे जेको 4-5 ॾींहंनि ताईं बुख बर्दाश्त करे सघंदो आहे ऐं उन खां सवाइ पाणीअ जी जेका आहे ज़ख़ीरा अंदोज़ी करे सघंदो आहे त उठ केतिरनि ई ॾींहंनि ताईं पाणीअ खां सवाइ बि गुज़ारे थो सघे। पर ही जेको उठनि जो मेलो आहे हिन में मुख़्तलिफ़ शौक़ीन मुख़्तलिफ़ खफ़्ती ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे उठनि जा मालिक उन्हनि जा सवार जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। हे उठ मारी आहिनि बदीन जा आहिनि समूंडी उठ आहिनि पंजाब जा आहिनि नारे जा आहिनि चओ पिया उठनि तावीज़ आहिनि साईं खे चङे जा गोर आहिनि मुंहिंजी चांदीअ जा गोर आहिनि साईं खे जा कोपर जा गोर आहिनि जुलूं आहिनि हा साईं खे चवां ॿिया वॾी महिनत आहे। ही हिकिड़ो बुज़ुर्ग माल आहे हक़ीक़त आहे बुज़ुर्ग माल आहे। हाणे असांखे ही हिकिड़ो मोहार जो तंदो आहे हथ में हाणे इहो हुनखे नक में विझी न ज़बान आहे न ॻाल्हाए थो न कुझु न काई दिलि में तमन्ना कंदासीं त ही हिसाब हिनखे पंधु कराइणो आहे उहा असांजी दिलि जी तमन्ना हू सम्झी उहो कमु करे थो। मेलो लॻंदो आहे मेले जाते बि हूंदो आहे असां मेले ॾिसंदा आहियूं वञी माना हे शौक़ीन भली कराची हुजे काॾे पंजाब में हुजे त अचे मेलो आहे मशहूरु मेलो आहे साईं बगे दड़े जो मेलो आहे पयारनि जो सरबो आहे मशहूरु मेलो आहे अॼुकल्ह जो न आहे। उठनि जो पेशो हिकिड़ो भलो पेशो आहे जेको काफ़ी गुज़रियनि सालनि खां वठी ही असांजो ॻोठाणा सभु गॾिजी आहे जेको आहे सो मेलो लारायो आहे जंहिंमें काफ़ी ॿाहिरियां दोस्त अचनि था पिया। ही उठनि जो मेलो जंहिंमें सिंध जे डुरान इलाइक़नि खां रोही चोलिस्तान खां बि हिते उठ मौजूदु आहिनि ऐं ही ख़ूबसूरत रंगारंग दीज़ा ज़ेब वणंदड़ ऐं पुरकशिश उठ जिन जा खफ़्ती जेके आहिनि लखे रुपया हिननि ते लुटाइनि था। हिकु हिकु उठ जेको आहे 4-4 लख रुपयनि जो आहे ऐं अॼु जो दौरु जॾहिं मशीनरीअ उठनि जी जाइ वरिती आहे हीउ जेको लाॾाऊ ऐं ॿार ढोईंदड़ हिकिड़ो जानवर जेको सदियुनि खां वठी सिंध जी हिकिड़ी सुञाण जेके रेगिस्तानी जहाज़ चयो थो वञे अॼु हिननि जो क़दुरु घटिजी रहियो आहे अॼु उन्हनि जी खपत घटिजी रही आहे अॼु उन्हनि जो कमु जेको आहे उहो घटिजी रहियो आहे जंहिंजे करे उनजा मालिक जेके आहिनि उहे बुख मरण ते मजबूर आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ ॿिया पेशा अपनाइण ते मजबूर आहिनि। कैमरामैन GMR ऐं जावेद घुञो सां शौकत नूना।